नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मोरो ख़बर ॾींदड़ मोरो सेप्को वापडा जे अमलदार 10,000 रिश्वत न ॾियण ते होटल मालिक खे सिरुनि ऐं पकड़ हणी रत में ॻाढ़ो करे छॾियो। होटल मालिक राशिद नवल मोरो थाणे ते रिपोर्ट दाख़िल करण खां पोइ नेशनल प्रेस क्लब रजिस्टर मोरो जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूं वटि बिजली जो मीटर लॻल आहे। उन जे बावजूदि सेप्को वापडा मोरो जा अमलदार मूं खां हर महीने कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई 10,000 रिश्वत वठंदा आहिनि। हिन महीने सेप्को वारनि मूं ते डिक्टेशन लॻाए ॻाती तोड़ बिल मोकिले ऐं मथां वरी 10,000 रिश्वत जी बि घुर कई, जंहिं ते मूं इनकार कयो त सेप्को मुलाज़िम अता मोहम्मद सोलंकी ऐं ॿियनि मूंखे सिरूं ऐं पकड़ हणी रत में ॻाढ़ो करे छॾियो। अहिड़ी रिपोर्ट मूं मोरो थाणे ते दाख़िल कराई आहे। आऊं सेप्को चीफ सखर खां मुतालबो थो कयां त मूं ते तशदुद कंदड़ सेप्को मुलाज़िमनि खे नौकरी मां ख़ारिज करे मुंहिंजे बिल में लॻल डिक्टेशन ख़तमु करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।